साइंस क्लास 7 बाब 9 सबक 9 हिस्सो ॿियो इख़्तिसार समरी। आउं आहियां साइंस जो उस्ताद नज़ीउल्लाह चन्ना। अव्हांखे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। असांजो जेको मौज़ू इख़्तिसार आहे, अॼु असीं हिसे ॿिए ते ॻाल्हाईंदासीं। हिसे पहिरें में असां 8 पॉइंटूं वाज़ियो कयूं हुयूंसीं ऐं हाणे असां रहियल 8 पॉइंटूं हिसे ॿिए में डिस्कस कंदासीं। हिसो ॿियो बाइनोक्यूलर ऐं पेरिस्कोप वारी पॉइंट खां शुरू थिए थो। नंबर पहिरीं पॉइंट आहे बाइनोक्यूलर दूरबीन ऐं पेरिस्कोप बि रोशनीअ जी मुकमल दाख़िली मोट टोटल इंटरनल रिफ्लेक्शन जे उसूल ते कमु कंदा आहिनि। ही ॿ औज़ार आहिनि जेकी असांखे ॾिसण में रोशनीअ जी दाख़िली मोट वारे उसूल ते मदद कंदा आहिनि। पेरिस्कोप तव्हांखे यादि आहे त असां इहो ॿुधायो हुयोसीं त पेरिस्कोप आबदोज़नि में इस्तेमालु थींदी आहे। आबदोज़ पाणीअ जे हेठि हलंदी आहे, पर पेरिस्कोप जो ही वारो हिसो उन पाणी खां ॿाहिरि निकितल हूंदो आहे। तंहिंजे करे पाणीअ में अंदरि रहंदे, आबदोज़ में अंदरि वेठल हूंदे असां हिन जे ज़रिए ॿाहिरियूं शयूं ॾिसंदा आहियूं। ऐं दूरबीन जेका आहे बाइनोक्यूलर्स जंहिंखे चऊं था, दूर माना परे, बीन माना नज़र, यानी परे वारनि शयुनि खे वेझो करे ॾेखारण में असांखे दूरबीन मदद ॾींदी आहे। तव्हांखे यादि हूंदो त असां सम्झो हुयोसीं त कीअं प्रिज़म्स जेके आहिनि उहे दूरबीन जे अंदरि इस्तेमालु करे रोशनीअ जी टोटल इंटरनल रिफ्लेक्शन जी मदद सां असां शयूं ॾिसंदा आहियूं। ही ॿ जेके प्रिज़म इस्तेमालु थियल आहिनि, इहे हेॾऊं कंहिं बि ऑब्जेक्टिव लेंस मां कंहिं बि शइ ते पयल किरणा अंदरि दाख़िल दूरबीन में थींदा आहिनि। हिकिड़ो प्रिज़म उन्हनि खे टोटल इंटरनल रिफ्लेक्शन जी मदद सां ॿिए प्रिज़म ते उछलाईंदो आहे, ऐं ॿियो प्रिज़म वरी टोटल इंटरनल रिफ्लेक्शन जी मदद सां उहे किरणा असांजी अखि ॾांहुं मोकिलींदो आहे। ॿियो किरणो न रुगो उन्हनि किरणनि खे मोटाईंदो आहे, पर जेको अक्स हूंदो आहे उन खे पिणु सिधो करे ॾेखारींदो आहे। इन जे करे ॿियो बि इस्तेमालु थियल हूंदो आहे। ईअं ई साॻे ई उसूल ते वरी ही हिकिड़ो प्रिज़म रखियलु आहे, ॿियो ही प्रिज़म रखियलु आहे। हेॾां जेको किरणो ईंदो शइ ते कंहिं ते पियो, उतां इहो किरणो जॾहिं हिन प्रिज़म में अची करे पवंदो त इहो प्रिज़म उन किरणे खे हिन ॾे मोटाईंदो, ऐं इहो प्रिज़म वरी असांजी अखि ॾे इन खे शिफ्ट कंदो आहे। बिल्कुलु ही वारो जेको प्रिज़म आहे ॿियो जेको ही आहे, उहो अखि जी रेटिना वांगुरु कमु कंदो आहे। त जीअं उन ते अची करे को बि अक्स ठहंदो आहे, ऐं पोइ अक्स खे असांजो दिमाग़ु जेको आहे उहो सिधो कंदो आहे। त ही वारो प्रिज़म जेको आहे उन अक्स खे सिधो करे असांजी अखि खे ॾेखारींदो आहे। हिननि ॿिन्ही में, हिन में बि टोटल इंटरनल रिफ्लेक्शन थिए थी ऐं हिन में बि टोटल इंटरनल रिफ्लेक्शन थिए थी। इन जे करे ही ॿई औज़ार असांखे परे वारियूं शयूं ऐं पाणीअ खां ॿाहिरां वारियूं शयूं जेके आहिनि उन्हनि खे ॾिसण में मदद कंदा आहिनि। ॿियो नुक़्तो आहे, रोशनी जॾहिं प्रिज़म मां गुज़रंदी आहे त उहा मुड़ी वेंदी आहे ऐं उहा उन जे तरतीबी मुख़्तलिफ़ रंगनि में विरहाइजी वेंदी आहे। हीअ रोशनी जॾहिं हिन प्रिज़म में आई, हिन मां जेॾी महिल जो क्रॉस कंदी गुज़रंदी त इहा मुड़ी वेंदी, ऐं मुड़ण जे करे छा थींदो, इहा टुटंदी, पंहिंजनि रंगनि में टुटंदी। हीअ जेका अछी रोशनी आहे इहा असांखे अछी इन लाइ नज़र थी अचे जो हिननि सभिनी खे हिते मिक्स थियल आहे। प्रिज़म छा कंदो आहे, उन मिक्स थियल रंगनि खे हर हिक खे अलॻि अलॻि करे छॾींदो आहे। पोइ असांखे ॻाढ़ो, नारंगी, पीलो, साओ, नीरो, इंडिगो या वाङणाई ऐं जामुनी रंग जेके आहिनि उहे नज़र ईंदा आहिनि। रोशनीअ जी हिन रीति मुख़्तलिफ़ रंगनि में विरहाइजी वञण खे रोशनीअ जो विरछजणु, डिस्पर्शन ऑफ लाइट चइबो आहे। ही डिस्पर्शन ऑफ लाइट चऊं था असां, त रोशनी विरछजी वई आहे। हेॾां हिकिड़ो ई किरणो हुयो, हाणे हेॾां तव्हांखे घणियूं वेवलेंथ जेके आहिनि, घणियूं लहरूं जेके आहिनि उहे थियूं तव्हांखे नज़र अचनि। त रोशनी खे असां मुख़्तलिफ़ लहरुनि में विरहाए छॾियो आहे। रोशनीअ जे मुख़्तलिफ़ रंगनि वारी पटीअ खे स्पेक्ट्रम चइबो आहे। हिन खे असां चऊं था स्पेक्ट्रम। ही जेका कलर्ड जेका पटी आहे, रंगीन पटी आहे, इन खे स्पेक्ट्रम ऑफ वाइट लाइट सॾिबो आहे। इन खां बाद ॿियो असां मौज़ू पढ़ियो होसीं इंडलट जे बारे में। इंडलट या रेनबो कुदरती स्पेक्ट्रम या रोशनी जे रंगनि वारी पटी हूंदी आहे जेका मींहं वसण खां पोइ नज़र ईंदी आहे, जॾहिं हवा में मौजूदु पाणीअ जा बारीक ज़रड़ा प्रिज़म वांगुरु रोशनी खे मुख़्तलिफ़ रंगनि में विरहाए छॾींदा आहिनि। सिज जेॾी महिल जो कंहिं ख़ासि एंगल ते बीही करे उन जा किरणा हवा में मौजूदु
पाणीअ जे ज़रड़नि सां टकराइजंदा आहिनि। ख़ासि तौर ते मींहुं वसण खां पोइ त इहे जेके मींहं जा जेके फुड़ा हूंदा आहिनि उन्हनि सां जेॾी महिल जो सिज जा किरण अची करे उन्हनि सां टकराइजंदा आहिनि त इहे पाणीअ जा फुड़ा बि प्रिज़म वांगुरु कमु कंदा आहिनि, उनखे रिफ्रैक्ट कंदा आहिनि ऐं पोइ उनखे डिस्पर्स कंदा आहिनि। डिस्पर्शन जे करे असांखे हिकिड़ी कुदरती स्पेक्ट्रम नज़र ईंदी आहे जंहिंखे असां रेनबो सॾींदा आहियूं या सिंधी में असां उनखे इंडलट सॾींदा आहियूं। रंगनि जे बारे में पढ़ंदे असां इहो सिखियो हुयोसीं त ॻाढ़ो, साओ ऐं नीरो रंग टे बुनियादी या प्राइमरी रंग हूंदा आहिनि। बुनियादी या प्राइमरी रंग टोटल टे आहिनि। इन्हनि खे पाण में मिलाइण सां मुख़्तलिफ़ असांखे रंग हासिल थींदा आहिनि। हिननि हासिल कयल रंगनि खे वरी सेकेंडरी या सानवी रंग चइबो आहे। हाणे ॻाढ़ो, साओ ऐं नीरो, जेकॾहिं ॻाढ़े ऐं साए खे मिलाईंदासीं त हिकिड़ो ॿियो रंग ठही पवंदो, उनखे चइबो सेकेंडरी रंग। वरी जेकॾहिं साए ऐं नीरे खे था मिलायो त उनखे बि चइबो सेकेंडरी रंग। ही आहिनि टे प्राइमरी रंग। हाणे हिननि खे मिलायूं था, फिके खे ऐं ॻाढ़े खे मिलायोसीं त नारंगी मिली वियो, इहो सेकेंडरी आहे। वरी छा थींदो, सेकेंडरीअ खे ऐं तव्हां प्राइमरी रंग खे मिलाईंदव त वरी तव्हांखे टियां रंग मिलंदा, उन्हनि खे चइबो आहे टर्शरी कलर्स। प्राइमरी रंग टे, वरी उन्हनि खे पाण में मिलायूं त असांखे मिलंदा सेकेंडरी कलर्स। वरी सेकेंडरी ऐं प्राइमरी खे मिलाईंदासीं त वरी असांखे मिलंदा आहिनि टर्शरी कलर्स। असांजो ॿी टॉपिक हुई रिफ्लेक्शन वारी। शयूं असांखे छो नज़र ईंदियूं आहिनि, रंगीन कहिड़ी शइ पन आहे उहा साई छो थी नज़र अचे, गुलाब जो गुल आहे ॻाढ़ो छो थो नज़र अचे। सो उनजो जेकॾहिं इख़्तिसार कयूं त उहो ही आहे, कंहिं बि गैर शफ़ाफ़ या गैर रोशन जिस्म जो रंग उहो ई ॾिसण में ईंदो। गैर शफ़ाफ़ रंग ज़रूरी आहे। पन गैर शफ़ाफ़ आहे, रोशनी इन मां क्रॉस कोन करे वेंदी, या पन मां तव्हांखे परियों पासो नज़र कोन ईंदो, पन जे परियां छा आहे तव्हांखे पन मां नज़र कोन पवंदी, अहिड़े जिस्म खे चइबो आहे गैर शफ़ाफ़। पर हिकिड़ो शीशो हुजे शफ़ाफ़ पाणीअ वांगुरु त उहो तव्हां शीशे खां परे पासे ॾांहुं ॾिसी सघो था त छा आहे, उन्हनि खे चइबो आहे शफ़ाफ़ जिस्म। ही गैर शफ़ाफ़ आहिनि। कंहिं बि गैर शफ़ाफ़ या गैर रोशन जिस्म जो रंग उहो ई ॾिसण में ईंदो आहे जंहिं रंग खे उहो जिस्म वापसि मोटाईंदो आहे ऐं बाक़ी ॿियनि मुख़्तलिफ़ रंगनि खे पाण में जज़ब करे वठंदो आहे। मिसाल तौरु साए गाह जो रंग इन ई करे ॾिसण में ईंदो आहे छाकाणि त उहो रोशनीअ जे मुख़्तलिफ़ रंगनि मां फ़क़ति साए रंग खे वापसि मोटाईंदो आहे, बाक़ी ॿिया सभु रंग जज़ब करे वेंदो आहे। ही साओ हिकिड़ो गाह आहे, पन आहे, इन ते रोशनीअ जा सतई रंग पवंदा। हाणे ही बि जज़ब करे वियो, ही बि जज़ब करे वियो, ब्लू बि जज़ब करे वियो, फिको नारंगी तोड़े जो ॻाढ़ो बि जज़ब करे वियो, पर मोटाई कंहिंखे साए खे, इन जे करे ही पन असांखे साओ नज़र अचे थो। हाणे जेकॾहिं हिते गुलाब जो गुल रखिजे हा त उहो ही छह ई रंग जज़ब करे हा, पर हिन खे रिफ्लेक्ट बैक करे हा, इन जे करे असांखे उहो ॻाढ़ो नज़र ईंदो आहे। सफ़ेद रंग वारा जिस्म अछियूं शयूं असांखे छो नज़र ईंदियूं आहिनि, को बि रंग कोन आहिनि को, छो त उहे रोशनी जा सभई रंग वापसि मोटाए छॾींदा आहिनि। ही हिकु अच्छी सरफेस आहे, अछो मथाशरो आहे, अछो कपिड़ो आहे, खीर आहे, कुझु बि आहे। इन ते जेॾी महिल जो सिज जी रोशनी पवंदी उन जा सतई रंग पवंदा त अछी सरफेस छा कंदी, उन्हनि सतनि रंगनि खे वापसि रिफ्लेक्ट बैक कंदी। को बि रंग जज़ब नथी करे, इन जे करे रंग ई कोन्हे को, अछो ई नज़र थो अचे। कारे रंग वारा जिस्म वरी रोशनी जा सभई रंग पाण में जज़ब करे वठंदा आहिनि, इन करे उहे कारा ई नज़र ईंदा आहिनि। ही कारी सरफेस आहे। हीअ कारी छाजे लाइ थी नज़र अचे, छो त इहे सभई रंग जज़ब करे छॾे, को बि वापसि नथी मोटाए, इन जे करे इहा असांखे ब्लैक थी नज़र अचे। कारियूं शयूं इन जे करे असांखे ब्लैक नज़र ईंदियूं आहिनि, छो त उहे उन रोशनीअ जे सभिनी रंगनि खे जज़ब करे वठंदियूं आहिनि। ही ॻाढ़ी सरफेस आहे, छो त ॻाढ़े रंग खे मोटाए थी। हीअ साई सरफेस आहे, साई का शइ आहे, साओ को तॾो आहे, तंहिंजे करे ही साओ इन करे नज़र अचे थो छो त साए रंग खे रिफ्लेक्ट थो करे, बाक़ी ॿिया सभु रंग जज़ब करे थो। असांजो रोशनीअ जो जेको बाब आहे उनजो इख़्तिसार हिते पुॼाणीअ ते पहुचे थो। वधीक वीडियोज़ लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।